सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं महबूब उमर जो अॼु जे हिन वीडियो में असां सिखंदासीं कंहिं बि HD वीडियो के कन्वर्ट करे नंढी मोबाइल में हलाइणी आहे, जेकी फ्यूचर फोन जेके असां चवंदा आहियूं बटणनि वारी मोबाइल, उन्हनि में को बि HD वीडियो नथो हली सघे। उन लाइ काफ़ी सारनि दोस्तनि चयो आहे त को अहिड़ो कन्वर्टर ॿुधायो जेको HD वीडियो के नंढी मोबाइल जे लाइ कन्वर्ट करे ॾे। त हिन वीडियो के अॻिते ॾिसंदा रहो ऐं हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त तव्हां वॾी वीडियो खे HD वीडियो खे तव्हां पंहिंजी मूवी खे कन्वर्ट करे नंढी मोबाइल में कीअं था हलाए सघो। जी दोस्तों, जीअं त मूं वटि हीअ वीडियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। हीअ वीडियो आहे जेको बिल्कुलु फुल HD वीडियो आहे ऐं मोबाइल जो रिकॉर्ड थियल आहे। टिकटॉक जो वीडियो आहे। ॾिसो, सेम वीडियो असां कन्वर्ट करे नंढी मोबाइल में हलाईंदासीं। उन लाइ सभ खां पहिरीं असां वेंदासीं प्ले स्टोर ते, हिते सर्च कंदासीं मीडिया कन्वर्टर। तव्हांजे साम्हूं आहे मीडिया कन्वर्टर आहे। तमामु सुठी रेटिंग आहे हिन जी, 15 MB जो फाइल आहे ऐं 5 मिलियन खां वधीक हिन जा डाउनलोडर आहिनि। 4.1 जी रेटिंग आहे। हिन खे असां इंस्टॉल कंदासीं। काफ़ी सारा कन्वर्टर तव्हां यूज़ कया हूंदा, पर उन्हनि में मोबाइल वारो सिस्टम कोन्हे, उन्हनि में मोबाइल वारो ऑप्शन कोन थो अचे। ही पहिरियों कन्वर्टर आहे जंहिंमें उहो ऑप्शन आहे जंहिंमें तव्हां 3GB में वीडियो कन्वर्ट करे सघो था। त हीअ इंस्टॉल थी चुको आहे। हिन खे असां ओपन कंदासीं। ओपन करण सां ही परमिशन वठंदो, हिन खे अलाउ कयो। ओके, सभु परमिशन खे अलाउ न कंदा कयो, सिर्फ़ु जंहिंजी रिक्वायर्ड हुजे। ओके, ही तव्हांजे साम्हूं हिन पासे वीडियो आहिनि, हिन पासे फोल्डर आहिनि। असां वीडियोज़ मां जेको HD वीडियो जिते लिखियलु आहे इहो ई खणंदासीं। ओके, कन्वर्ट टू MP3, कन्वर्ट टू MP4 ऐं एक्सपर्ट मूड। तव्हां एक्सपर्ट मूड ते क्लिक करे हिते ॾिसो, हिते तव्हां को बि फॉर्मेट खणी सघो था। जीअं मूं खयो 3GP H263 ऐं उन खां अलावा ॿी सेटिंग आहे, जे कॾहिं तव्हां हुनजे ऑडियो खे चेंज करणु चाहियो करे सघो था। उनजी क्वालिटी, उनजी रेज़ोल्यूशन, उनजी हाइट ऐं विथ कीप रूटेड रखो, जीअं तव्हांजी मर्ज़ी, जीअं तव्हां करणु चाहियो करे सघो था। जेकॾहिं हुन फाइल खे तव्हां क्रॉप करणु चाहियो, यानी हिकु नंढो सिर्फ़ु हिकिड़ो पोज़ अचे, तव्हां करे सघो था। असां जीअं क्रॉप माउंट ते क्लिक करे हिनखे क्रॉप कंदासीं थोरो। काफ़ी सारा ऑप्शन आहिनि जेके तव्हांखे हर वीडियो कन्वर्टर में न मिलंदा। ओके, हिनखे असां क्रॉप था करे वठूं। ओके, हेतिरो असां हिनखे कयो क्रॉप, ऐं जीअं कन्वर्ट ते क्लिक कंदासीं ही कन्वर्ट थी रहियो आहे। कुझु ई देरि में कन्वर्ट थी वेंदो, तक़रीबन 3%। काफ़ी सुठी स्पीड आहे, पर हीअ स्पीड तव्हांजी मोबाइल ते डिपेंड करे थो, जहिड़ो तव्हांजी मोबाइल जो प्रोसेसर हूंदो। ओके, थी वियो आहे। मथे तव्हांखे नोटिफिकेशन अची वियो त ही वीडियो तव्हां एक्सपीरियंस सां ॾिसो, हीअ अची वियो आहे। हाणे असां हिनखे नंढी मोबाइल में हलाईंदासीं। मूं ब्लूटूथ करे नंढी मोबाइल में विधो आहे ऐं तव्हांजे साम्हूं आहे। ही मुंहिंजी मोबाइल आहे Huawei Y7 ऐं उनजे साम्हूं ही जेको आहे नंढी मोबाइल आहे वीगोटेल जी, उन में हले पियो। ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ही ऐं ही साॻियो वीडियो हुन में बि अची वियो आहे ऐं हुन में बि हले पियो। त ही हुई अॼु जी वीडियो। उमेदु आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करण सां गॾु घंटीअ जे निशान ते क्लिक कंदा ऐं वीडियो तव्हांखे पसंदि आई वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु लिखंदा। मां मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।